पाकिस्तान जी फैशन डिज़ाइनर मारिया बी हम जिन्स परस्तनि वारे मामले ते थधी न आहे थी ऐं हुन वॾो इंकशाफ़ करे छॾियो आहे त शोबिज़ इंडस्ट्रीअ में हू अहिड़नि 80 माण्हुनि खे सुञाणे थी जेके हम जिन्स परस्त आहिनि। मारिया बी जी दावा हिकु पॉडकास्ट दौरान संदसि इंटरव्यू में साम्हूं आई। खांसी इहो पुछियो वियो त हू ट्रांसजेंडर्स जे मामले ते घणो ॻाल्हाईंदी छो आहे, इन जो सबबु छा आहे। मारिया चयो त इहो मामिलो मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि थी वियो हो, इन लाइ चुप रही न सघियसि। मूंखे कावड़ उन वक़्तु आई जॾहिं सोशल मीडिया ते माण्हू इहो चई रहिया हुआ त असांखे सभिनी जिन्सी रुझाननि जी इजाज़त आहे ऐं इहो सभु जाइज़ आहे। इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ मां हम जिन्स परस्तीअ ख़िलाफ़ ॻाल्हाइणु शुरू कयो। मारिया बी चवे थी त असां वटि माण्हू हम जिन्स परस्तीअ जे मामले खे नंढी ॻाल्हि ऐं ग़ैर अहम सम्झनि था, पर इहो असांजी तालीमात जे ख़िलाफ़ आहे। हुन वरी ध्यानु छिकायो त असांजी फैशन इंडस्ट्रीअ में 80% मर्द हम जिन्स परस्त आहिनि। फैशन इंडस्ट्री जी शुरूआति में ई अहिड़ा माण्हू मौजूदु हुआ, पर हाणे इहे सोशल मीडिया ते अची ग़लति ॼाण पकिड़े रहिया आहिनि त इहो सभु कुझु जाइज़ आहे। ख़्यालु रहे त हम जिन्स परस्ती सभ खां पहिरियां यूरोपी मुल्कनि ऐं पोइ भारत ऐं हाणे पाकिस्तान में तेज़ थी रही आहे। के अहिड़ा मुल्क आहिनि जेके इन खे क़ानूनी हैसियत ॾेई रहिया आहिनि, पर के मुआशिरा इन खे जाइज़ नथा सम्झनि।